रानीपुर खां नबी बख्श सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक सहाफ़ी इताद खैरपुर जे चूंड में सीनियर सहाफ़ी वहीद सोलंकी के सिंध प्रेस क्लब रानीपुर जे सहाफ़िन पारां आज आमद में हुयो। उन मौके ते तकरीब जे मेहमान खास गुलाम नबी वीसर, सहाफ़ी ज़मीर सियाल, गुलण ॼामड़ो, शेरगुल ॼामड़ो चयो त वहीद सोलंकी रानीपुर जो तमाम बेहतरीन सहाफ़ी ऐं खुश इख़लाक इंसान आहे। अहिड़नि माण्हुनि खे कंहिं कलमकार तंज़ीम जो अहदो मिलण सां सहाफ़ती तंज़ीम वधीक कम करे सघे थी। वहीद सोलंकी के सहाफ़ी इत्तेहाद जो नायब सदर चूंडण ते दिल जी गहराइयुनि सां मुबारकबाद पेश कजे थी। आज आने वाली तकरीब में शहर के मौजूद शख्सियत नसरुल्लाह ॼामड़ो, एडवोकेट अब्दुल हक ॼामड़ो, बैरिस्टर ज़हीरुल हसन ॼामड़ो शिरकत कई। आखिर में फनकार जलाल भंभरो कलाम गाए महफ़िल के महकाए छॾियो। मोजा बजो